नाज़रीन असां अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। लाड़काणो, खैरपुर, सखर, नवाबशाह, कंबर, शहदादकोट, ॾोकरी, नसीराबाद, बाड्राए, मेहड़, दादू, ॾोकरी समेत ॿियनि शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे, जंहिं सबबि ट्रैफ़िक जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। लाड़काणो, खैरपुर, सखर, नवाबशाह, कंबर, शहदादकोट, नसीराबाद, बाड्राए, मेहड़, दादू, ॾोकरी, बाक़राणी समेत ॿियनि शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे, जॾहिं त मोटरवे पुलिस पारां फोग लाइट्स जो इस्तेमालु करणु ऐं गैर ज़रूरी सफ़र न करण जी हिदायत कई वई आहे। नसीराबाद में असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर नसीर बशीर लगारी। जी बशीर, छा अपडेट्स आहिनि आगाह कजो। हाँ जी, अवांखे ॿुधायां त समूरी सिंध वांगुरु अॼु नसीराबाद में बि कोहीड़े जो राज रहियो आहे, जेको हिन वक़्तु ताईं कोहीड़ो बरक़रार आहे। कोहीड़े जे शदीद कोहीड़े सबबु जेको आहे हद नज़र जेको आहे 5 फुट ताईं वञी रही आहे। इन शदीद कोहीड़े सबबु जेका आमदरफ़्त आहे, रोड तां जेका ट्रैफ़िक आहे उहा पिणु त गाइबु आहे, पर ॿिए तरफ़ मोटरवे पुलिस तरफ़ां जेको आहे आवाम खे जेको आहे गैर ज़रूरी सफ़र करण खां पिणु रोकियो आहे त तव्हां गैर ज़रूरी सफ़र खां एहतियात कयो। ऐं शदीद कोहीड़े सबबु जेको आहे थधि में इज़ाफ़ो थियो आहे। थधि जे इज़ाफ़े थियण खां पोइ माण्हू जेको घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। जी ठीकु आहे बशीर, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे, ट्रैफ़िक जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। लाड़काणो, खैरपुर, सखर, नवाबशाह, कंबर, शहदादकोट, नसीराबाद, बाड्राए, मेहड़, दादू, ॾोकरी समेत ॿियनि शहरनि में बि कोहीड़े जो राज बरक़रार आहे। मोटरवे पुलिस पारां फोग लाइट्स जो इस्तेमालु करणु ऐं गैर ज़रूरी सफ़र न करण जी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। कोहीड़े सबबु ट्रैफ़िक जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। मेहड़ मां असां राब्तो कयो आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर मैसर सां। जी मंज़ूर, मेहड़ में कोहीड़े बाबति छा सूरत हाल आहे, आगाह कजो। जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहड़ ऐं हुनजे आसपास वारे इलाइक़नि में कोहीर जो राज बरक़रार आहे। कोहीर सबबु जेकी हद निगाह आहे उहा तमामु घटिजी वई आहे। मेहड़ जे इंडस हाईवे समेत मुख़्तलिफ़ जेके लिंक रोड आहिनि उन्हनि ते ट्रैफ़िक मामूल खां घटिजी विया आहे, जॾहिं त मोटरवे पुलिस पारां ट्रैफ़िक वारनि खे फोग लाइटनि जे इस्तेमाल सां गॾो स्पीड तमामु घटि करण ऐं गाॾियूं एहतियात सां हलाइण जी बार तरकीब कई वई आहे। मेहड़ जे जेके समूरा रोड आहिनि उन्हनि ते जेका ट्रैफ़िक तमामु घटिजी वई आहे, जॾहिं त कोहीर सबबु अचु वञो सीउ ऐं थधि में वाधारो थी वियो आहे ऐं ट्रैफ़िक में जेको मुसाफ़िर उन्हनि खे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। ठीकु आहे मंज़ूर, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ। ख़बर अवां ताईं शेयर पिया कयूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। ट्रैफ़िक जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। लाड़काणो, खैरपुर, सखर, नवाबशाह, कंबर, शहदादकोट, नसीराबाद, बाड्राए, मेहड़, दादू, ॾोकरी समेत ॿियनि शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे, जॾहिं त मोटरवे पुलिस पारां फोग लाइट्स जो इस्तेमालु करणु ऐं गैर ज़रूरी सफ़र न करण जी बि हिदायत कई वई आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। ट्रैफ़िक जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। लाड़काणो, खैरपुर, सखर, नवाबशाह, कंबर, शहदादकोट, नसीराबाद, बाड्राए, मेहड़, दादू, ॾोकरी समेत ॿियनि शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। कंबर मां असां राब्तो कयो आहे आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर हाकिम ख़ासकेली सां। जी हाकिम, आगाह कजो कंबर में कोहीड़े बाबति छा सूरत हाल आहे। जी सरी सिंह जी, यहाँ कंबर शहदादकोट ज़िले जे में भी कोहीड़े जो जेको आहे उहो राज बरक़रार आहे। सुबुह सां ई जेको आहे त तमामु कोहीड़ो जेको आहे त उहो हेठि लथल हुयो ऐं उनजे करे जेको आहे त गाॾियूं जेके मुसाफ़िर गाॾियुनि खे तमामु घणी तकलीफ़ थी वई, जो उहे कोहीड़े सभु जेके उहे गाॾियूं रोडनि ते बीहजी वियूं ऐं माण्हू जेके शहर में बि एतिरो कोहीड़ो थी वियो जेको माण्हू जेके आहिनि पंहिंजे उहे घरनि ताईं महदूद थी विया। कोहीड़े जे करे जेको आहे त हद नज़र जेकी आहे त तमामु घटिजी थी वई ऐं
जेको असांजो मोटरवे पुलिस जेकी आहे त उहे बार बार जेको आहे त फॉक्स लाइटिन जो इस्तेमालु करण जो जेको आहे त उहे चई रहिया हुया। कोहीड़े सबबु जेके आहिनि तमामु मुसाफ़िरनि में अच वञ में जेकी आहे त उहा तमामु तकलीफ़ थी वई। ऐं जेके उहे असां जेके ऑफिस में जेके माण्हू जेके ॿाहिरां जेके पंहिंजे शहर जे ऑफिसुनि में या दुकानदार जेके आया उहे दुकानदार बि जेके आहिनि त उहे तमामु देरि सां जेके आहिनि त उहे दुकान खोलिया विया, छाजे करे जो कोहीड़े जे करे तमामु घणी ऊंदाह जे करे जेको आहे त उहे तमामु अच वञ में जेकी आहे तकलीफ़ थी वई। जी ठीकु आहे हाकिम, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ। और ताईं ख़बर पहुचाइनि पिया सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े जो राज बरक़रार आहे। कोहीड़े सबबु ट्रैफ़िक जी अच वञ सख़्तु मुतासिर थी आहे। लाड़कानो, खैरपुर, सखर, नवाबशाह, कंबर शहदादकोट, नसीराबाद, बाडर, मेड़, दादू, डोकरी, बाकराणी समेत ॿियनि शहरनि में बि कोहीड़े जो राज बरक़रार आहे। जॾहिं त मोटरवे पुलिस पारां फोग लाइट्स जो इस्तेमालु करणु ऐं गैर ज़रूरी सफ़र न करण जी हिदायत कई वई आहे। लाड़काणे में असां राब्तो कयो आहे आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर रशीद समो सां। जी रशीद, आगाह कजो, लाड़काणे में कोहीड़े बाबति छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु, ॾिसो लाड़काणे जे आसपास कंबर शहदाद कोट रोड ऐं कराची टू लाड़कानो रोड, रतीद रोड, शिकारपुर ऐं मुंहं जो दड़ो टू लाड़कानो रोड, इन जे जेके नंढा वॾा जेके शहर जा आसपास इलाइक़ा आहिनि, जेके रोड रस्ता आहिनि, उते कोहीड़ो हुजण सबबु जेको आहे ट्रैफ़िक सख़्तु मुश्किलात साम्हूं ॾिसणो पियो पए। ट्रैफ़िक जेकी आहे मुतासिर बि थिए ऐं जेके माण्हू आहिनि उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि। इन ई हवाले सां जेके मोटरवे पुलिस आहे उहो उन्हनि माण्हुनि खे गाइडलाइन पिणु ॾेई रही आहे त केतिरी रफ़्तार हली वञे हलिजे। ऐं इन ई हवाले सां मोटरवे पुलिस जो इहो चवणु आहे त कोहीड़े सबबु जेको आहे स्पीड जेकी आहे उहा आस्ते रखी वञे त जीअं को जानी नुक़सानु न थी सघे, को जानी ऐं माली नुक़सानु न थी सघे। इन ई हवाले सां जेको कोहीड़ो आहे उहो हिन वक़्तु बि जेके लाड़काणे जो जेको कराची टू लाड़काणो रोड ईंदो आहे ऐं लाहौर तरफ़ जेको रोड इस्लामाबाद वञे पियो सखर, उहो समूरो जेके ट्रैफ़िक आहे उहा मुतासिर आहे ऐं उन में जेकी ट्रैफ़िक जी जेकी आमद रफ़्त आहे उहा तमामु घणी घटि आहे। छो त मोटरवे पुलिस जो इहो बि चवणु आहे त गैर ज़रूरी जेको आहे सफ़र खां पासो कयो वञे, छो त कोहीड़े हुजण सबबु जेको आहे जानी नुक़सानु पिणु थी सघे थो। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।